पाकिस्तान फिशर फोक फोरम के चेयरमैन सैयद मोहम्मद अली शाह जो टीजो इब्राहिम हैदरी में थी गुजरियो। टीजे वारी तकरीब में सियासी समाजी अगवाणन वकीलन मोहानन सां गॾु ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अगवाणनि चयो त मोहम्मद अली शाह जो विछोड़ो मां सम्झां थो त पूरे मुल्क जे लाइ वॾो नुक़सानु आहे, पर ख़ासि तौर ते सिंध जे उन्हनि ॾुतरियल तबक़नि जे लाइ जंहिंमें हुनजी शुरूआति जेका हुई उहा त हुई माहीगीरनि जे हक़नि जी जिदोजहद लाइ, ऐं उहा जिदोजहद कंदे कंदे पोइ हू हारियुनि जी जिदोजहद सां सलाड़जी वियो। हू मज़दूरनि जे हक़नि जे लाइ बि रोडनि ते हो। शाह साहब जो जेको विछोड़ो आहे उहो इंतिहाई हिकिड़ो अहिड़ो ख़ाल आहे जेको कॾहिं भरिजी कोन थो सघिजे। हुन जी शख़्सियत हिकिड़ी अजीब शख़्सियत जो मालिक हो। हुन सॼी ज़िंदगी कॾहिं बि मायूसी न कई। एॾो वॾो शाक आहे, वॾो नुक़सानु आहे असांजे लाइ, ख़ासि करे पूरे सिंध जे लाइ। ख़ुसूस तौर ते जेके माहीगीर कम्यूनिटी आहे, डेल्टा जा माण्हू आहिनि, सिंध जे पाणी जे मसइले ते आवाज़ उथारणु वारा, उन जे लाइ इहो वॾो हिकिड़ो नुक़सानु हुयो। ओचितो उहो असां खां हलियो हुयो ऐं हेॾो मुतहरक किरदारु हुयो ऐं मुसलसल उहो जदोजहद में रहियो। दोस्त यार अगवाणो हाणे मुंहिंजे ख़्याल मां अहिड़ा अगवाण त सदियनि में ई पैदा थींदा। हिकिड़ो ख़ुशि नसीबी हुई कि शाह साहब ऐं ॿिया जो बहितरीनु दोस्तनि जी टीम मिली इन जी जदोजहद के इब्राहिम हैदरी का पूरे कोस्टल एरिया के अलावा पूरे सिंध बल्कि पूरे पाकिस्तान में भी इनजा मुख़्तलिफ़ इलाक़े में यूनिट भी खोलिया हुआ, बल्कि फिशर फोक फोरम पूरी दुनिया में जी हिकिड़ी वॾी तनज़ीम थी उभरी। मोहम्मद अली शाह असांजो दोस्त यार अगवाणो हाणे मुंहिंजे ख़्याल मां अहिड़ा अगवाण त सदियनि में ई पैदा थींदा। मोहम्मद अली शाह माना हिकु तहरीकी हारियुनि लाइ करे, मज़दूरनि लाइ करे, माइग्रनि लाइ करे ऐं जेको हेठिए तबके जो जेको आवाम आहे उन लाइ करे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सैयद मोहम्मद अली शाह जे वारसनि जो चवणु हो त पीउ ऐं धीउ जो जेको रिश्तो हूंदो आहे उहो मतिलबु लफ़्ज़नि में त मतिलबु बयानु करे ई नथी सघां। उहो न सिर्फ़ु मुंहिंजो पीउ बल्कि मुंहिंजो सुठो दोस्त हो। असांजी अम्मी वई एक्सीडेंट में, उन खां बाद मतिलबु असांखे हिकिड़ो सहारो हो ऐं उन मतिलबु असांखे उन माउ जी कमी महसूसु न थियणु ॾिनी। साईं जो विछोड़ो त सिर्फ़ु असांजी फैमिली जो न, हिन इब्राहिम हैदरी या रेड़ी न बल्कि पूरी सिंध जो वॾो हिकिड़ो नुक़सानु थियो आहे। छो त साईं सां मुहबत जी ॻाल्हि कजे त 2008 खां वठी जेको आहे असीं शाह सां हर जदोजहद में, चाहे उहो थिएटर परफॉर्मेंस हुजे, स्ट्रीट परफॉर्मेंस हुजे, रैली हुजनि, मुज़ाहिरा हुजनि, ॾंडनि जा मसला हुजनि, हमेशह साईं सां गॾु पूरी फैमिली मुंहिंजा भाउर मुंहिंजी भेणियूं हमेशह असीं गॾु रहिया आहियूं। सैयद मोहम्मद अली शाह जो विछोड़ो कंहिं सान्हे खां घटि न आहे। हुन मोहाणनि में जीअण जो शऊर पैदा कयो। मुल्क जे सियासी समाजी अगवाणनि तोड़े मोहाणनि जो चवणु आहे त मोहम्मद अली शाह न सिर्फ़ु मोहाणनि पर इंसान ज़ात सां मुहबत कंदड़ शख़्सियत जो मालिक हुयो। कैमरामैन गुलाम मुसफ़र सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।